बिरचा वेझो ॻोठ फ़क़ीर ग़ुलाम हैदर निज़ामाणी में सूफ़ी फाउंडेशन पारां लतीफ़ जे पार्क फ़क़ीर अली रिनो ख़ान निज़ामाणी ऐं लतीफ़ जे रागी फ़क़ीर शेर मोहम्मद हाज निज़ामाणी जी मेज़बानी हेठि माहवर सुघड़ कचहरी मुनक़द कई वई, जंहिंमें सिंध जी कुंड कुर्छ मां नाले वारनि सुघड़नि अदीबनि, शाइरनि, सियासी समाजी शख़्सियतुनि अली नवाज़ ख़ान पिताफ़ी, सुघड़ गुहराम जतोई, मोहम्मद हसन चहवाण, महियार लकारी, मंठार बुघियो, उमीद अली जतोई ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। सुघड़ कचहरी में सुघड़नि ॾूर बेत वायूं सिंघार पेश कया, जॾहिं त सूफ़ी रागिन सारंग हैदरी, आचिर फ़क़ीर सोलंगी ऐं फ़क़ीर मिस्किन अली खोकर सूफ़ी कलाम पेश करे सुघड़ कचहरी खे चार चंड लॻाए छॾिया। इन मौक़े ते सूफ़ी फाउंडेशन जे मरकज़ी चेयरमैन ऐं लतीफ़ जे पार्क फ़क़ीर अली रिनो ख़ान निज़ामाणी चयो त ओताक़ी ऐं सुघड़ कचहरियूं असांजी सिंध जी सक़ाफ़त आहिनि। अहिड़ियुनि कचहरियुनि सां माण्हुनि खे ज़हनी, दिली ऐं रूहानी सुकून मिले थो। असांजी सक़ाफ़त बि ज़िंदा रहे थी। सुघड़ कचहरी में रोशन अली थेबो, सैयद पीर अमान अली राशिदी, मेहर अली लकारी, प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद सुलेमान मेमण, मुनवर अली मौरजो, नदीम मगरियूं ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।